तमाम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। अॼु असां लाड़काणे ऐं कंबर शहदादकोट ज़िलनि जे अंदरि जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उनजो पंहिंजे प्रोग्राम में जाइज़ो वठंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त जेके उतां जा रिपोर्टर आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं गॾोगॾु जेके आम माण्हू आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हायूं त हुननि जो इन हवाले सां छा चवणु आहे। जेतोणीकि जेको वॾो क्राइम आहे उहो जेको आहे हींअर थियणु रुकिजी वियो आहे, पर नंढो जेको क्राइम आहे उहो तमामु घणो थिए पियो, जंहिंमें ख़ासि करे जेके मोटरसाइकिल जी स्नैचिंग आहे या जेको आहे मोबाइल जी स्नैचिंग आहे या जेके आहिनि घरनि जूं रॉबरीज़ थियनि थियूं या उनखां पोइ जेको वापारियुनि खां पैसा वग़ैरह फुरिया वञनि था, त इहे वारदातूं तमामु घणियूं थियनि थियूं ऐं उन सां जेको आहे पुलिस ते जेको माण्हुनि जो एतमाद हुअणु खपे उहो जेको आहे बहाल अञा ताईं न पियो थी सघे हिननि इलाइक़नि में। जेतोणीकि हीअ जेको अमन अमान जो मसइलो आहे इहो हमेशह ख़ासि करे असां लाड़काणे ऐं कंबर शहदादकोट ज़िलनि जी ॻाल्हि कयूं था त इहो सिंध हुकूमत जे लाइ ऐं पुलिस जे लाइ हिकिड़ो चैलेंजेबल रहियो आहे ऐं हिते मुकमिल तौर ते जंहिं तरीक़े सां जेको आहे माण्हुनि जी जेका सोच आहे त हिते अमन अमान इन तरह जो हुअणु खपे ऐं उहो को आइडियल हुअणु खपे, उहो जेको आहे क़ाइमु न थी सघियो आहे। उन जा काफ़ी जेके आहिनि सबब आहिनि जंहिं ते बि असां डिस्कस कंदासीं, पर बुनियादी तौर ते जेका असल महरकात आहिनि त हिते जेका पुलिस जे अंदरि ख़ासि करे सियासी जेका मुदाख़लत आहे उहा अञा ताईं बरक़रार आहे ऐं कंहिं न कंहिं हवाले सां जेको उतां जो पोस्ट थियल पुलिस ऑफिसर आहे या SSP आहे उहो मजबूर आहे त उहो पंहिंजी मर्ज़ीअ खां सवाइ बि अहिड़ा जेके पुलिस ऑफिसर या SHO आहिनि उहे जेको आहे लॻाइण ते मजबूर थिए थो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको SSP पोस्ट थी अचे थो उहो हमेशह असां ॾिठो आहे त दॿाउ जो शिकार रहे थो ऐं ईअं किथे न किथे जेको आहे सम्झोतो करे थो, छाकाणि त जॾहिं बि हिते जेको आहे ज़िलनि जे अंदरि SP पोस्ट थियनि था त उनखां पोइ ज़ाहिर आहे उन्हनि खे इहा शइ सम्झण में अचे थी, सम्झ में अचे थी त हू जेको आहे किथे न किथे पाण खे राहे करे शयुनि खे जेको आहे डिलीवर करण जी जेको आहे कोशिशि कनि था या कुझु न कुझु शयूं इन तरह जूं हुननि खे करणियूं पवनि थियूं जेके हुननि जी मर्ज़ीअ मुताबिक़ न हूंदियूं आहिनि, पर बहरहाल हू करे वेंदा आहिनि। जंहिंजे करे बि जेको हीउ सॼो सीनियर हो असां पंहिंजो ॿिन्ही ज़िलनि जो जाइज़ो वठूं था त उते अमन अमान जेको आहे ख़राबु रहे थो, उते जेको आहे शयूं ठीकु न आहिनि, उतां जा जेके SHOs आहिनि उहे सही कमु नथा कनि, उन्हनि वटि ॾोहारनि जी इंफॉर्मेशन कोन्हे या उहे ॾोहारनि जे ख़िलाफ़ु एतिरो वॾी जेको कार्रवाई हुअणु खपे उहा नथा करे सघनि ऐं इन जे करे ई पोइ इहो ओवरऑल जेको आहे पुलिस जे मथां जेको अवाम जो एतमाद आहे उहो बहाल न थी सघियो आहे हिन वक़्त ताईं। जेतोणीकि कुझु ज़िलनि में जेके सुठा पुलिस ऑफिसर मुक़ररु थिया आहिनि उन्हनि कोशिशि कई आहे त कुर्सीअ जी इन सभिनी शयुनि खे छॾे करे माण्हुनि खे कुझु डिलीवर करे ॾिजे, पब्लिक खे जेको आहे कुझु शयूं अहिड़ियूं फराहम कजनि या पब्लिक जो जेको पुलिस ते एतमाद आहे उहो बहाल थिए त जीअं पुलिस जी जेका साख आहे उहा बि बहितर थिए ऐं पुलिस जो जेको मोराल आहे उहो बि वधे। जाइज़ो वठंदासीं ॿिन्ही ज़िलनि जो ऐं मुख़्तलिफ़ जेके असांजा रिपोर्टर आहिनि या लाड़काणे शहर जेके माण्हू आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं त हुननि जो इन हवाले सां छा चवणु आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे लाड़काणे जो रिपोर्टर अली गुरामाणी, उन सां ॻाल्हाईंदासीं त लाड़काणे में ओवरऑल जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उन हवाले सां हुनजो छा चवणु आहे ऐं जेके मुख़्तलिफ़ शहर जा माण्हू आहिनि या वकील बिरादरी आहे उन्हनि हवाले सां छा चवणु, हू छा था चवनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदे अचो त हलूं ऐं उन सां ॻाल्हायूं। अली, तव्हां इहो ॿुधाइजो त लाड़काणे में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा कीअं पिया ॾिसो ऐं उनखां पोइ हितां जे शहरनि जो ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जो जेको आहे छा चवणु आहे। जी ज़फ़र साहब, बिल्कुलु लाड़काणे शहर ऐं उनजे आसपास वारनि इलाइक़नि में अमन अमान जी सूरत हाल ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। लाड़काणे शहर में जेके चोरियूं धाड़ा ऐं स्ट्रीट जेको क्राइम आहे उहो हाणे रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि तां जेके माण्हुनि जूं मोटरसाइकिलियूं या शहर मां जेके उन्हनि खां मोबाइल फ़ोनियूं खसणु जेको हाणे रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु लाड़काणे शहर जे बंदर रोड या रेशम गली में जेके औरतूं जेके ख़रीदारी करणु अचनि थियूं उन्हनि खां बि उते अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि हाणे रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। हिन वक़्तु लाड़काणे शहर में पुलिस जेका आहे उहा अमन अमान क़ाइमु रखण में नाकाम साबित थी आहे। इन खां अॻु में जेको SSP हुयो त माण्हुनि जी डिमांड हुई त अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे, तंहिं करे SSP इमरान कुरैशी खे बदिली कयो वञे, पर उन खां बाद जीअं ई SSP सरफराज़ नवाज़ आयो आहे त उन बि हिते अमन अमान जी सूरत हाल को बहितर बणाइण लाइ को अमली क़दम न आहिनि खयां, जंहिं करे अमन अमान जी सूरत हाल हिते इंतिहाई ख़राबु आहे, जंहिं करे आम जेके शहरी आहिनि ख़ासि करे जेके वापारी तबिको आहे उहो इंतिहाई परेशान आहे, छाकाणि त हू शहर में जॾहिं कारोबार जे हवाले सां जेके एक्टिविटीज़ कनि था, सरगर्मियूं कनि था त उन्हनि खे जेको हिकिड़ो तहफ़ुज़ घुरिजे पर हू पाण खे गैर महफ़ूज़ सम्झनि था, जंहिंजे करे हिते मुख़्तलिफ़ सियासी समाजी माण्हुनि पारां वापारी ऐं जेका सिविल सोसाइटी आहे उहे हिते लाड़काणे शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़ासि करे प्रेस क्लब जनाबाग चौक ते लाड़काणे में अमन अमान जी बहाली जे लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे एहतजाज बि कंदा रहिया आहिनि। हिन वक़्तु असां सां लाड़काणे जा मोज़िज़ शहरी जेके आहिनि सीनियर सिटीज़न्स उहे असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल करियूं पिया, उन्हनि खां पुछा करियूं पिया त हू लाड़काणे में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उनखे कीअं पिया ॾिसनि ऐं ख़ासि करे जेको पुलिस जो किरदारु आहे उन्हनि जे लाइ उन्हनि जे हवाले सां हू छा चवंदा।
जी सर, डॉक्टर साहब तव्हां छा चवंदव लाड़काणे में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा इंतहाई ख़राबु आहे ऐं जेकी चोरी फुर ऐं जेके दाड़ा या जेके ख़ासि करे स्ट्रीट क्राइम आहे उहो हाणे रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे? जी भले अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हे लाड़काणो जेको आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो शहरु आहे, बेनज़ीर भुट्टो जो शहरु आहे ऐं अॼुकल्ह जेको आहे सो बिलावल भुट्टो जो हल्के इंतिखाब बि आहे। पर काफ़ी अरसे खां वठी लाड़काणे जा शहरी जेके आहिनि बदअमनी जी लपेट में आहिनि। रोज़ानो का न का वारदातियूं थियनि थियूं, कंहिंजूं मोबाइल थियूं फुरनि, कंहिंजे दुकाननि ते धाड़ा था लॻनि, कंहिंजे घरनि जी चोरी थी थियनि। मतिलबु ईअं लॻे थो त ॼणो लाड़काणो जेको अॻे सम्झंदा हुआसीं हाणे उहा शइ न आहे। ऐं सभ खां वॾी अफ़सोस इहा ॻाल्हि आहे त इलाइक़े जा माण्हू जेकॾहिं जॾहिं मुतालबो कनि था त SSP खे मटायो, इन खां अवल जेको SSP हो त क्राइम अरूज ते हुयो। उन खां पोइ माण्हुनि डिमांड कई त बाबा लाड़काणे जे SSP खे मटायो। उन खां पोइ हाणे शेख साहब हिते लाड़काणे में आयो आहे, लेकिन शेख साहब बि जेके मीटिंग करे थो हो SHO ऐं DSP लेवल ते करे थो। जॾहिं त क्राइम में जेको इनवाल माण्हू आहिनि हो इलाइक़े जा जेके चौकी वारा अमलदार हूंदा आहिनि, हुननि खे ख़बर आहे हुनजे पाड़े में कहिड़ा चोर धाड़ील रहनि था, पर उन्हनि खे कॾहिं बि न घुराए हिदायत ॾिनी आहे, जंहिंजे करे इलाइक़े जेके चौकी जा इंचार्ज आहिनि घणे क़दुरु उहे मुलवस हुजनि था ऐं बदअमनी वधे थी। त मां हिते अव्हांजे चैनल जे थ्रू DIG लाड़काणे खे, SSP लाड़काणे खे इहो चवंदुसि तव्हां SHO खे साइड में करे इलाइक़े जे चौकियुनि जे इंचार्ज जी जेको आहे सो इजलास घुरायो, उन्हनि खे तव्हां वार्निंग ॾियो जे तव्हांजे इलाइक़े में को बि क्रिमिनल माण्हू हूंदो त यू आर रेस्पॉन्सिबल। हिते जेको बि पुलिस ऑफिसर जीअं असां वटि कुरैशी साहब हुयो उन वक़्त ते शहर लाड़काणो उहो मंज़र ॾेई रहियो त हुजे ई नाणो त छॾ लाड़काणो। जेका बदअमनी एतिरे क़दुरु घरनि में घिड़ी करे ताज़ी तव्हांजे अॻियां मीडिया ते रिपोर्ट थियल हूंदी त बेस कॉलोनी शहर में घर में गोपांगनी घर में घिड़ी करे उन्हनि जे भातियुनि खे यरगुमाल बणाए करे सुभाणे ॿिए ॾियार ते उन्हनि जी शादी रथियल हुई त मुकमल हुनजे जेको ॾाज जो सामान हुयो, सोन हुयो, रोक रक़म हुई, सभु खणी वई। तेसीं ताईं हिन शहर जो अमुन या कंहिं बि शहर जो अमुन बहाल करणु ॾाढो नामुमकिन आहे। इन जे लाइ असीं वस वारनि खे इहा इल्तिमास था कयूं त अगरि तव्हां शहरनि जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ करणु चाहियो था त उन्हनि खे पंहिंजे कारकर्दगी जी बुनियाद ते मुक़ररु कयो वञे, न कि रुश्वत एवज़ या करप्शन एवज़ उन्हनि खे मुक़ररु करण जा नतीजा इहे ई निकिरंदा। बिल्कुलु सरफराज़ नवाज़ साहब मां असीं सुठियूं उमेदूं रखूं पिया, अञा बि नाउमीद न आहियूं, पर पोइ बि घणी ज़रूरत आहे सरफराज़ नवाज़ साहब खे घुरिजे त पंहिंजे सलाहियतुनि आहार बहितर उपाउ वठणु घुरिजनि। लाड़काणो हिकु वॾो मेन शहर आहे, पाकिस्तान ईअं करे सरगर्म शहर आहे सियासत जे हिसाब सां बि ॾिठो वञे, जहाँ हितां जा दानिश्वर ॾिठा वञनि, जहाँ हितां जा अदीब ॾिठा वञनि, जहाँ हितां जा लीडर ॾिठा वञनि। तमामु अज़ीम शहर आहे, पर हिन अज़ीम शहर जी उहा मालिकी न आहे कई हुई। चाहे हीअ असांजो हेल्थ सिस्टम हुजे, चाहे असांजी एजुकेशन हुजे, चाहे असांजी इहे अमुन अमान जी सूरत हाल हुजे। जेकॾहिं अमुन हूंदो त असांजे ॿाहिरिनि शहरनि जा वापारी हिते वापारु करणु ईंदा। हितां जो जेकॾहिं अमुन हूंदो त हर हिकु माण्हू पुरसुकून जी ज़िंदगी गुज़ारींदो। हिन महिल हालत इहा आहे त कंहिं बि घिटी में तव्हां अकेला नथा वञी सघो। जेकॾहिं वेंदो त तव्हांजी बाइक जेका आहे जेसिताईं तव्हां आहियो त मौजूदु आहे, जेकॾहिं तव्हां थोरो हेॾे होॾे थी उहा बाइक तव्हांजे अखियुनि जे आॾो घुरिजी थी वञे। वरी उन खां अलावा जेकॾहिं तव्हां पंहिंजे दुकान जी उहे चौकी बि भरियो था, उहे मसवाड़ूं बि भरियो था, तंहिं हूंदे बि राति जो ताला भञी ऐं उहे जेके बि आहिनि सरगर्म ॾोहारी उहे पंहिंजो कमु कयूं था वञनि। SSP साहिबु नई सीट संभाली आहे, असां पुरज़ोर अपील कंदासीं SSP साहिब खे त असांखे अमन खपे। साईं हीअ पिया ॾिसो लाड़काणे शहर तोड़े लाड़काणे जो जेको आसपास वारा इलाइक़ा आहिनि, लाड़काणो डिवीज़न आहे, उन में अमन अमान जी सूरत हाल उन कीअं पिया ॾिसो, क्राइम जेको आहे उहो वधंदो पियो वञे। सर अमन अमान जी सूरत जेको आहे लाड़काणे डिवीज़न ज़िले में बहितर न आहे। पुलिस जो को जेको आहे त तावन न आहे अवाम जे हिसाब सां। ॾींहों ॾींहों लाड़काणे में या नौंदरो शहर लाड़काणे डिवीज़न में बदअमनी घणी आहे। अगरि को प्रोग्राम शादियुनि ते या कज़े ते वञे थो, अगरि घर ख़ाली आहे त उन्हनि मां चोरियूं थियूं थी वञनि। हींअर मुंहिंजो पंहिंजो वाक़ियो आहे, नौंदरे में असां कज़े जो खेरपुर वियासीं, पोइ 22 तोला सोन ऐं उनखे अलावा रोक रक़म खणी विया। हिनखे ॿियो महीनो आहे। DIG लाड़काणो ऐं SP लाड़काणो सां मां मिली चुको आहियां। नौंदरो SHO चयो आहे त अलाह कंदो रिकवरी कंदासीं, पर को रेस्पॉन्स कोन्हे को। मोटरसाइकिलनि जी फुर ऐं मोबाइलनि जी फुर तमामु बदअमनी वधीक आहे। MNA MP ॾे वञ त मिलण जे लाइ को तयारु कोन्हे को। नौंदरे हाउस ते या किथे बि वञ त जेको आहे को अंदरि छॾण जे लाइ तयारु कोन्हे। किथे अमन अमान, किथे आहिनि MNA MP, किथे आहिनि सियासतदान। वॉन्टनि महिल इलेक्शन महिल ज़ाहिर थींदा आहिनि, हींअर ज़ाहिर को बि कोन्हे को। बदअमनी तमामु बहितर घणी आहे। अगरि कंहिं DIG ॾे या SP ॾे वेंदव तव्हांखे सुठो रेस्पॉन्स मिलंदो, मगर रिकवरी का बि न थींदी।
तव्हां ठीकु आहे बाबा अलाह ख़ैरु कंदो, एस एच खे घुरायूं था तव्हांजो मसइलो हल थींदो, पर हुते वञो त थाणे ते का मसइलनि रेस्पॉन्स कोन्हे को। अमन वाकई घणो ख़राबु थी आहे, अॻे काफ़ी बहितर हूंदो हुयो, ऐं हाणे ॾींहों ॾींहुं मोटरसाइकिलूं पाड़े में काफ़ी, उन ॾींहुं बि दड़ीअ में ॿुधाइनि पिया त दीवाने जी मोटरसाइकिल बीठी हुई, का उहो बि तालो बि टोड़े ऐं उतां जो का चोरी थी वई। अने काफ़ी टाइम अॻ में मुंहिंजी पंहिंजी बि मोटरसाइकिल हिकु चोरी थी वई हुई, जेका अॼु ॾींहुं ताईं मूंखे न मिली सघी आहे, जेका आहे उनजी बि असां NC कटाए छॾी हुईसीं, उनखे बि काफ़ी टाइम थी आहे। पर हाणे मोटरसाइकिलूं ॿुधूं था फुरूं घरनि जूं, जेको आहे सो रस्तनि ते जेको आहे सो उन कल्ह अलाए टियों ॾींहुं बि ॿुधाइनि पिया त को हितां मथां वञनि पिया मोटरसाइकिल बीहारियूं त उन्हनि खे पकतऊं को अलाए छा, त उनखे रिवाल्वर वग़ैरह शायदि कुझु मतिलबु ईअं मतिलबु काफ़ी अमन अमान ख़राबु थी आहे पहिरियां खां जेको आहे उन। मां पंहिंजे सिर्फ़ु लाड़काने डिवीज़न जी ॻाल्हि कंदुमि त असांजे लाड़काने डिवीज़न सॼीअ में अमन अमान आहे ई कोन। माण्हू राति जो जागी था गुज़ारनि ऐं जेके ॾोहारी तबिको आहे उनखे खुली छूट आहे। स्ट्रीट क्राइम तमामु घणो वधी वियो आहे। SP साहब खे जेकॾहिं शिकायत कजे थी, मां ज़ाती तौर ते बि हिकु दफ़ो हाईकोर्ट में मूंसां मुलाक़ात थियसि त मां हुनखे चयो त अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे, कंट्रोल कयो, त हुन इहो जवाबु ॾिनो त असां वटि नफ़री घटि आहे। असां वटि नफ़री जेके आहे उहा सियासतदाननि खे घणी न ला, कोर्टुनि खे न ला, ऐं ॿियनि काफ़ी माण्हुनि खे मिलियल आहे जेके सियासी कारकुन उन्हनि खे बि असां बाबा उन्हनि माण्हुनि खे तव्हां ॾियो था, जिते जिते ज़रूरत आहे उते ॾियो न। बाक़ी हरू भरू तव्हां जेको आहे सो अहिड़ो ख़ुशामद ते हिकिड़ो माण्हू हले थो जंहिंजी सोशल स्टेटस बि अहिड़ो कोन्हे को, पर पाण हले थो मोटरसाइकिल हुनखे सिपाही थो, पाण मोटरसाइकिल पोयूं सिपाही बंदूक झले थो वेहसि, ऐं सिपाही मोटरसाइकिल हलाए पाण बंदूक झले थो वेहे पोयूं पुलिस वारे जी। इहे कहिड़े क़िस्म जी सिक्योरिटी आहे? हरू भरू माण्हू घरनि में महफ़ूज़ न आहिनि, बाज़ार में वञो, रेशम गली में वञो त औरतूं महफ़ूज़ न आहिनि, उतां जेको आहे फुर्तियूं थियनि, छोराउनि खे मायुनि खे पर्सियूं खसे था वञनि। घरनि में अचो, पाड़नि में अचो, मोहल्लनि में अचो, पुलिस खे का ख़बर ई कान्हे। जंहिं थाणे ते FIR बि कटायो, का रिकवरी कान्हे। पहिरियों त FIR कटनि ई कोन था। अब FIR छो नथो कटे? चए SP साहब मना कयो आहे त जीअं मां मथे ॿुधाए सघां त मां वटि क्राइम रेशो घटि आहे, ऐं जेकॾहिं मां FIR कटींदुमि त पोइ वरी उहो मुंहिंजो क्राइम रेशो काउंट थींदो, वरी पोइ मूंखां मथियां पुछंदा त तो वटि कंट्रोल छो न? तंहिंजे करे मां जेको आहे न हलाईंदुसि, जेको आहे FIR न कटींदुसि, त हीअ मथे मां 4 ठाहे पोइ लिका कढी ॿुधाईंदा, ॾिसो त फलाणे महीने में एतिरा हुया, ॾोह हिन में अञा घटि थिया, हिन में। हालांकि जेका इहा वॾी ज़्यादती आहे त तव्हां FIR न कटियो, रिकवरी न कयो। हालत इहा आहे त असांजे वकीलनि जूं मोटरसाइकिलूं कोर्ट में चोरी थी वञनि। जी ज़फ़र साहब, लाड़काणे में अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां लाड़काणे वासियुनि जो मौक़े ॿुधो। लाड़काणे जा सीनियर जेके शहरी उहे असां सां मौजूदु हुआ, उन्हनि जेको पंहिंजो उहो मौक़े पेश कयो, उन हवाले सां उन्हनि जो चवणु आहे त लाड़काणे में अमन अमान जी सूरत हाल जेका आहे उहा काफ़ी ख़राबु आहे, जंहिंजे करे हितां जा जेके आम शहरी ऐं ख़ासि करे जेको वापारी तबिको आहे उहो जेको आहे सख़्तु परेशान आहे, ऐं उन्हनि में हिकिड़ी ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। छाकाणि त हिते वापारी तबिको जेको पंहिंजूं वापारी सरगर्मियूं आहिनि उहे जारी न पिया रखे सघनि, तंहिं करे लाड़काणे जे शहर वासियुनि इहो मुतालबो कयो आहे जेको हितां जे लाड़काणे जे ज़िले इंतिज़ामिया समेत पुलिस इंतिज़ामिया खां ऐं उन सां गॾोगॾु कानून लागू कंदड़ जेके इदारा आहिनि उन्हनि खां त हिते क्राइम ते कंट्रोल कयो वञे, ऐं ख़ासि तौर ते जेको स्ट्रीट क्राइम आहे उहो हाणे रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। तंहिं करे शहरनि मुतालबो कयो आहे त क्राइम ते फौरी तौर ते ज़ाब्तो आंदो वञे। महिरबानी अली, तव्हां असांखे लाड़काणे ज़िले ऐं लाड़काणे जी जेका सूरत हाल आहे अमन अमान जे हवाले सां ऐं हुते जेके माण्हू तव्हां सां मिलिया उन्हनि सां बि तव्हां ॻाल्हि ॿोल कई। शहदादकोट ज़िले में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उन ते ॻाल्हायूं था त हुनजो इन हवाले सां छा चवणु आहे। जी रहीम, तव्हां असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। इहो ॿुधाइजो त कंबर में शहदादकोट में जेको अमन अमान जो मसइलो आहे उहो काफ़ी जेको आहे सो ख़राबु थींदो पियो वञे, ख़ासि करे वार ऐं उनखां पोइ नसीराबाद, कंबर, शहदादकोट इहे जेके एरियाज़ आहिनि इहे काफ़ी जेके आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि ऐं माण्हुनि उते एहतजाज बि कया आहिनि। छा सूरत हाल आहे? अमन अमान जी सूरत हाल ते कंट्रोल छो नथो थी सघे? ज़फ़र, कंबर शहदादकोट ज़िले में अमन अमान जी सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी पई वञे, ऐं
कंबर नसीराबाद वारह शहदादकोट समेत उन मुख़्तलिफ़ वॾनि शहरनि मां मोटरसाइकिलनि जूं चोरियूं या मोटरसाइकिल फुर करण या दुकाननि जा ताला भञी उन्हनि मां चोरियूं करण समेत खाट हणी उन्हनि मां चोरियूं कयूं पियूं वञनि। ऐं अहिड़ी तरह कंबर में अमन अमान जी सूरत हाल ॾींहों ॾींहुं बहितर ख़राबु थींदी पई वञे। ऐं गुज़िरियल ॾींहुं कंबर वगण रोड ते वापारी कासिम चांडियो खां हथियारबंद ॾींहं ॾिठे जो हथियारनि जे ज़ोर ते यर्गमाल बणाए 3 लख रुपया फुर करे विया। इन सिलसिले में वापारी जो चवणो हुयो त मूं मोटरसाइकिल खे छॾे पैसनि समेत मूं ज़रई ज़मीनुनि मां में भॼणु शुरू कयो त हथियारबंद फ़ौरन जेके 3 ॼणा हुआ उन्हनि मूं मथां पिस्टल जा फायर कया ऐं फायर करे मूंखे यर्गमाल बणाए 3 लखनि खां वधीक रक़म फुर करे विया। हुनजो इहो चवणो त मूं बर वक़्तु पुलिस खे बि इतलाउ ॾिनो पर पुलिस हुन ख़िलाफ़ु का बि कार्रवाई न कई। अहिड़ी तरह फुरूं ऐं ॾोह त थियनि था पर उनजा जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि। ऐं गुज़िरियल ॾींहुं शहदादकोट में हिकिड़े आम मामूली NC ते पुलिस मस्तो इमला में हिकु घर ते अख़्तियार चांडियो जे घर ते चढ़ाई कई ऐं चढ़ाई दौरान मुबैना पुलिस तशदुद में ऐं औरत जेको आहे सो अशरफ ख़ातून जी फौत थी वई आहे। अहिड़ी तरह कंबर शहदादकोट ज़िले में ॾोहारी वारदातुनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कंबर शहदादकोट ज़िले जो नओं मुक़ररु थियल SSP बशीर अहमद बिरोही जंहिंजो ही होम डिस्ट्रिक्ट आहे उनजो तालुक बि कंबर सां ई आहे। कंबर शहर ॿाहिरां संदसि ॻोठु आहे ऐं उनजे हुजण बावजूद बि कंबर में मुंशियात ऐं जुआ जा आॾा सरेआम हलनि था पिया। मुंशियात हले थी पई ऐं जुआ हले थी पई ऐं उनखां अलावा व्याज जो कारोबार बि उरूज ते आहे जंहिं सबबु ॾोहनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। हितां जा रहवासी एहतिजाज बि कनि था पर तंहिं बावजूद बि ॾोहनि जी वारदातुनि में घटिताई नथी अचे जंहिं करे हितां जा रहवासी सख़्तु परेशानियुनि में मुब्तला आहिनि। जी महिरबानी रहीम, तव्हां असांखे पंहिंजे इलाइक़े में जेका अमन अमान जी सूरत हाल हुई उन बाबति आगाह कयो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, कंबर जे जेको आहे सो रिपोर्टर असांखे पंहिंजे ज़िले जी सूरत हाल खां आगाह कयो। हाणे हलूं था बाडे जे तरफ़ जिते असांजो रिपोर्टर जावेद जुणे जो असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे उन सां ॻाल्हायूं था त बाडे ऐं उनजे सराउंडिंग में जेका अमन अमान जी सूरत हाल उहा छा आहे ऐं हू जेको आहे सो इन हवाले सां छा थो चए। जावेद, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो। छा सूरत हाल आहे बाडे ऐं आसपास जे इलाइक़नि जी? उते जेको आहे सो काफ़ी शिकायतूं अचनि पियूं त नंढो नंढो जेको ॾोह आहे उहो थिए पियो ऐं उते जेको आहे सो पुलिस कंट्रोल न करे सघी आहे। छा सूरत हाल आहे? बिल्कुलु ज़फ़र साहब, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त लाड़काने ज़िले जो वॾी आबादी रखंदड़ ऐं कारोबारी बाडर शहर अमन अमान जी सूरत हाल जे हिसाब सां बिल्कुलु इंतिज़ामिया जेको आहे सो नाकाम थी चुकी आहे। बाडर शहर में केतिरा ई भरा जेको आहे सो ॾींहं ॾिठो हुयो दुकानदारनि खां फुरियूं कयूं पियूं वञनि पर इंतिज़ामिया जेको आहे सो ॾोहारियुनि खे पकिड़ण में बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे ऐं ॾोह जेको आहे सो रिकवर कराइण में बि नाकाम थी चुकी आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त बाडर जी पसगिरदाई जहिड़ो क राधण लिंक रोड, डोकरी लिंक रोड, बोथरो लिंक रोड, नसीराबाद लिंक रोड, उनखां पोइ जेको आहे सो गुंद लिंक रोड, इन ते फुरूं जेको आहे सो मोटरसाइकिल फुरूं रोज़ जो मामूल बणिजी चुकियूं आहिनि ऐं ॾोहारी माण्हू जेको आहे सो सरगर्म थी चुका आहिनि ऐं इंतिज़ामिया पारां ॾोहारी माण्हुनि खे खुली छूट ॾिनी वई आहे जंहिं सबबु जेको आहे सो ॾोहारी हर रोज़ रातियुनि तोड़े ॾींहं जो फुरियूं करण में उहे जेको आहे सो सरगर्म थी विया आहिनि ऐं इंतिज़ामिया जेको आहे सो मुकमिल नाकाम थी चुकी आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त बहिराड़ी जी सूरत हाल इहा बणिजी चुकी आहे बाडर जी पसगिरदाईअ में जो माण्हू रातियुनि जूं रातियूं जागण ते मजबूर थी चुकिया आहिनि ऐं ॾोहारी माण्हू जेको आहे सो राति जो अची करे ऐं ॾोह करण ते उन्हनि खे खुली छूट मिली वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त बाडर में इहा सूरत हाल जुड़ी वई आहे जो मंशात जूं चपे चपे ते जेको आहे सो सब्ज़ीअ जी मंशात विकिरो थी रही आहे पर इंतिज़ामिया पारां को जोगा उपाउ न पिया वरिता वञनि ऐं नौजवान नसुल जेको आहे सो मुकमिल तौर ते मंशात में वकोड़जी वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त केतिरा ई मंशात सबबु जेको आहे सो नौजवान पंहिंजूं जवानियूं बि जेको आहे सो उन्हनि जी ज़िंदगी दाव ते लॻी वई आहे ऐं ख़ूबसूरत जवानी विञाए चुका आहिनि ऐं केतिरा ई हज़ारनि जे तइदाद में जेको आहे सो नौजवान नसुल जेको आहे हिन महिल मंशात में वकोड़जी वियो आहे पर इंतिज़ामिया मुकमिल तौर ते बेवस बणियल आहे। बाडर जे सानिया वंदन माण्हुनि केतिरा ई भेरा मंशात ख़िलाफ़ु जेको आहे सो हिते एहतिजाज बि कया आहिनि ऐं तहरीकूं बि हलायूं आहिनि पर को बि जेको आहे सो अमली क़दम जेको आहे सो इंतिज़ामिया पहिरां न पियो खयो वञे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त बाडर जा जेके नौजवान नसल आहे केतिरा ई पंहिंजी ज़िंदगी जी जंग जेको आहे सो हाराए चुका आहिनि पर इन मंशात ते को बि कंट्रोल न पियो थिए ऐं ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि ते बि कंट्रोल न पियो थिए जंहिं सबबु बाडर जा माण्हू जेके आहिनि उहे बाडर जा रहवासी सख़्तु परेशान ऐं ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त इंतिज़ामिया जेको आहे सो मुकमिल तौर ते बेवस ऐं लाचार बणियल आहे। ॾोहारी माण्हुनि खे
कंहिं बि जेको आहे सो क़ानूनी कटाइण में न पियो आंदो वञे, जंहिं सबबु ॾोहारनि खे खुली छूट मिलियल आहे ऐं मंशात फरोशनि खे बि जेको आहे सो खुली छूट मिलियल आहे। बॉर्डर जो जेको वॾी आबादी रखंदड़ कारोबारी शहर जेको आहे सो लाड़काणे ज़िले जो वॾे में वॾी आबादी रखंदड़ शहर त आहे, पर हितां जा माण्हू जेको आहे सो हिकु त अमन अमान जे हवाले सां ऐं जेको आहे सो ॿियो मंशात जे हिसाब सां जेके उन्हनि जा नौजवान नसुल उन्हनि जा बच्चा जेको आहे सो मंशात में वकोड़जी विया आहिनि, उन सबबु हितां काफ़ी माण्हू जेको आहे सो लॾपलाण करे चुका आहिनि। सूरत इन ॻाल्हि जी आहे त SSP लाड़काणो खे फौरी तौर ते बॉर्डर शहर में ॾोहारनि ख़िलाफ़ ऐं मंशात फरोशनि ख़िलाफ़ क्रैक डाउन करे ऐं बॉर्डर शहर में अमन अमान जी सूरत हाल खे बहाल कराए बॉर्डर वासियुनि ऐं बॉर्डर जे पसगिरदाई जे माण्हुनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। जी ज़फ़र साहब। वॾी महिरबानी जावेद, तव्हां असांखे पंहिंजे इलाइक़े में जेका अमन अमान जी सूरत हाल हुई उन बाबति वीडियो लिंक ते आगाह कयो, तव्हांजी वॾी महिरबानी। नज़रीन, हीअ बॉर्डर जी सूरत हाल असां उनजो जाइज़ो वरितो आहे। वारह जे तरफ़ जिते असांजो जेको रिपोर्टर आहे असगर मीरासी, उहो असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे, उन सां ॻाल्हायूं था त उते जेको आहे अमन अमान जी छा सूरत हाल आहे। असगर, इहो ॿुधाइजो त वारह में काफ़ी ॾींहंनि खां वठी जेको आहे सो माण्हू एहतिजाज पिया कनि, उते ॾोह बि थिए पियो ऐं इन वारह वगण रोड ते जेको आहे सो 2 माण्हुनि खां फुरियूं थियूं आहिनि, उते छा सूरत हाल आहे, पुलिस उते छो नथी कंट्रोल करे सघे? जी बिल्कुलु ज़फ़र, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वारह तालुके जी जेकी अमन अमान जी सूरत हाल आहे ठीकु रहंदे रहंदे अचानक तक जेका उहा बिगड़जी वेंदी आहे, उहो कहिड़े टाइम बि तक ख़राबु थी सघे थी। काफ़ी ॾींहं अॻु वारह जे वापारी किराने जो वापारी आहे नादर बुगियो, जंहिंखां नामालूम हथियार मतिलबु 2 लख रुपया शहर ॿाहिरां फुर करे आसानी सां उहे फ़िरार थी विया हुया। ऐं उन खां पोइ वारह शहर अंदरि शहीद फाज़ुराव चौक तां पंहिंजी मोटरसाइकिल चोरी थी वई। वारह थाणे रोड ते लॻा सिटी होटल जे अॻियां मोटरसाइकिल लॻी आहे, उहा चोरी थी वई। अहिड़ियूं काफ़ी ॿियूं वारदातूं आहिनि जेके मुसलसिल लॻा रोज़ानो थींदियूं रहनि थिए पियूं। पर हितां जेको वारह शहर जो जेको रवासी आहे या कारोबारी माण्हू आहे, उहो गैर महफ़ूज़ आहे ऐं जेको ॿाराड़ी खां शहर अची पंहिंजी ख़रीदारी करे पियो, उहो काफ़ी मोटरसाइकिल जेका उहो पंहिंजी किथे कंहिं बि लॻा सीट न पियो सम्झे, किथे बीहारे ऐं उहो पंहिंजे ख़रीदारी जेका आहे उहो सही नथो करे सघे। छो त उनखे इहो हिकिड़ो हुटकुटो हूंदो आहे त मां जेके मोटरसाइकिल आहे उहा बीहारे करे जॾहिं कंहिं का बि तक ख़रीदारी करणु वेंदुमि त उहो चाबी चोर जेके आहिनि या नामालूम चोर आहिनि, उहो कहिड़े वक़्त बि काए ऐं फ़िरार थी सघनि था। ऐं उनखां पोइ जेको घर जे ॿाहिरां जेके तक मोटरसाइकिल लॻा बीहारिया आहिनि, उहे बि गैर महफ़ूज़ भरियल आहिनि। उहे बि पाण तक हितां जो आवाम जेको आहे पाण गैर महफ़ूज़ पियो सम्झे। हितां जेको जेके पुलिस इंसान आहे उहे हिकिड़ी दावूं त करे थी अमन अमान क़ाइमु कयो आहे, पर अमन अमान जेकी सूरत हाल आहे उहा ठीकु न आहे। ऐं हितां जेको शहरी आहे उहो पाण खे गैर महफ़ूज़ पियो सम्झे। शाम जो तक़रीबन 7 सॼे लहण सां ई तक जेके कारोबारी माण्हू आहिनि, उहो सूरत हाल ठीकु न हुजण जे करे उहो पंहिंजो कारोबार बंदि करे ऐं पंहिंजे घरनि तरफ़ रुकनि पिया। जॾहिं असीं उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल वक़्तनि फ़वक़्तनि थिए थी त उन्हनि जो इहो चवणु आहे त वारह शहर जेकी सूरत हाल आहे अमन अमान आहे, उन ते कोई बि यकीन कोन्हे को, कोई बि एतबार कोन्हे को त कहिड़े टाइम बि का बि ख़राबु थी सघे थी। छो त असीं वापारी आहियूं, असीं सिजलण खां पोइ गैर महफ़ूज़ था पाण खे सम्झूं। असीं जेकॾहिं वारह शहर जेकॾहिं सूरत हाल ठीकु हुजे त असां राति जो 10 वॻे ताईं पंहिंजो कारोबार कयूं ऐं 10 वॻे ताईं कारोबार करे 11 वॻे ताईं कारोबार करे पंहिंजे शहर जी सूंहं बणिजूं। ॿुधायां त कुझु महीना अॻु टीचर आहे आसिफ़ चांडियो, उनखां बि मोटरसाइकिल हथियारबंद फुर करे मथां संदन मथां तशदुद कयो हुयो। उनखां पोइ उन्हनि एहतिजाज कया, उहा काफ़ी महीना गुज़री वञण बावजूदि हिन वक़्त ताईं उनजी जेकी मोटरसाइकिल आहे उहो चोर जेके आहिनि नामिनेट थी चुका, पर उहो पुलिस जेका आहे उन चोरनि खे गिरफ़्तार न आहे करे सघी। न इहे संदसि जो जेको ॾोह थियल आहे उहो वाप रिकवर करे सघी आहे। नादर बुगियो जेको आहे उन गुज़िरियल 2 ॾींहं अॻु हिकिड़ो पंहिंजो शहीद फाज़ुराव चौक ते एहतिजाज बि कयो हुयो, एहतिजाजी धरणो बि वयो हुयो। पर हिन वक़्त ताईं जेकी पुलिस आहे उहा ख़ामोश तमाइश बणियल आहे, कोई बि ॾोह जेको आहे रिकवर करण लाइ तयारु न आहे। पुलिस जी जेको दावाऊं आहिनि त असीं ॾोहनि ते कंट्रोल बि कयो आहे, पर जेके अव्हांखे उहो ॿुधाईंदो आहियां त जेके वारह शहर जे ॿाहिरां जेके निकिरंदड़ लिंक रोड आहिनि उन ते पुलिस चौकियूं क़ाइमु थियल हुयूं, पर उहे पुलिस चौकियूं जेके आहिनि उहे बि हिन महिल गैर फ़ाल बणियल आहिनि। ॾींहं टाइम ते उहो उते नथियूं वञनि। हाणे उन गर्मियुनि जी मौसम पई अचे, गर्मियुनि जी मौसम में जेके ॾींहं जो 12 खां 4 वॻा थींदा आहिनि त हीअ इलाइक़ा जेके रोड आहिनि उहे वीरान नज़र ईंदा आहिनि, उहे राति जे 12 जे बराबरि हूंदा आहिनि, पर उते काई बि चौकी वग़ैरह न आहे। वारह शहर जेके अमन अमान जी जेके बिगड़ियल सूरत हाल आहे उन ते उन संदन जो छा चवणु आहे ऐं उहो कहिड़ा रिमार्क्स ॾियनि था इन जी इंतिज़ामिया जे हवाले सां, त हू इंतिज़ामिया मां पुलिस इंतिज़ामिया में केतिरो मुतमिन आहे? पुलिस मां मुतमिन न आहियूं। तव्हांखे ख़बर हुजे त कुझु ॾींहं अॻु में मां लालू शहर खां 2 लख रुपया खयूं पियो अचां। मां हिकु किराने जो दुकानदार आहियां ऐं हिकु बिजनेसमैन आहियां ऐं मूंखे किराने जो फाज़ुराव चौक ते दुकान बि आहे। मां लालू खां जीअं पैसा खयूं पियो अचां त 3 हथियारबंदनि कॉलेज खां अची मूंखां फुर कई ऐं उनखां पोइ शहरी दुकानदार ऐं बिरादरी जा माण्हू फौरी तौर ते पहुची विया, जेके अची करे मूंसां गॾु थाणे ताईं हलिया
उते एहतजाज असां रिकॉर्ड कराए SHO वारा मूंखे आसरा ॾींदो रहियो आहे त भाई 2 ॾींहं तव्हां सब्र कयो, तव्हांखे असां उन तह ताईं पहुची चुका आहियूं ऐं इनशाला तव्हांखे 2-3 ॾींहंनि में फुरथियल रक़म वापसि कराईंदासीं। पर इहे ख़ाली आसरा रहिया आहिनि ऐं वारा पुलिस जी का बि कारकर्दगी न आहे त को मुंहिंजो ॾोह वापसि थिए ऐं अञा ॾींहों ॾींहुं वाध थींदी वञे। तव्हांखे ख़बर हुजे 2-4 ॾींहं अॻु में फाज़िलराव चौक मुंहिंजे दुकान जे भरिसां मोटरसाइकिल सरेआम काया विया। उन खां अॻु में हिकु अधु मोटरसाइकिल जेके फुरथियल आहिनि उहे बि अॼु ताईं वापसि नथियूं मिलियो ऐं उन खां बाद में मां फाज़िलराव चौक ते 2 ॾींहं अॻु एहतजाज कयो। उन जे इंतकामी कार्रवाई वठण जे लाइ SHO वरी मुंहिंजे भाउ जे मथां चोरी वारदा वारनि सां मिली करे ऐं चोरी जो इल्ज़ाम लॻायो वियो त हीअ भाई कुंडी सिस्टम हलाईंदा आहिनि ऐं चोरी था कनि। मां चोरी न आहियां कंदो ऐं मुंहिंजो हीउ मीटर आहे, मुंहिंजो हीउ पंहिंजो बिल आहे ऐं जेको मां बिल पंहिंजो हर महीने जमा कराईंदो आहियां। हाणे बि हीउ बिल मूंखे मौजूदु आहे, मूंखे सबूत आहे जेको मां बिल पंहिंजो क्लियर करायो आहे। मां बिजली जो चोर न आहियां ऐं अॼु बि मुंहिंजे दुकान जे ते जेको बि कुंडी कनेक्शन आहे कोई बि न आहे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। जेकी मुंहिंजे भाउ जे मथां FIR कटी वई आहे उनखे ख़ारिज कयो वञे ऐं SSP खां मां गुज़ारिश थो कयां, मुतालबो थो कयां त भाऊ महिरबानी करे मां हिकु दुकानदार जी हैसियत सां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त मूंखे फुरथियल रक़म वापसि। वारा शहर जो ॼाओ शमीम अब्बासी आर्टिस्ट आहियां, डायरेक्टर आहियां हिते स्टेज प्रोग्राम जो। मूं 6:30 बजे आबाद बुघिया खाडू रोड सां वञे खां पेट्रोल भराए मोटर पहुचे तो फोरू फुर करे हलिया वियासीं। मोबाइल बि हुई, मोटरसाइकिल बि हुई, 50,000 रुपये बि हुनखे आहे, शुनाती कार्ड बि हुयो, कढी हलिया विया। NC कटराई आहे। पहिरियों ॾाढो पुलिस असांखे दिलजाए ॾिनी, ॾाढी दिलजाए ॾिनी, सुठो किरदारु निभाइनि। पोइ ख़बर न आहे त अलाए छाजे लाइ चुप करे विया, मिलियासीं पर ॼणो मायूस थी विया आहियूं, नाउमीद थी विया आहियूं पुलिस वारनि खां। पहिरियों ॾाढी दिलचस्पी ॾेखारनि, इंशाल्लाह चोर लभी पवंदा। सूरताल वारा जी तमामु जेका आहे हिनमहिल माहौल जे हिसाब सां तमामु सुठी कोन थी लॻे। SHO साहब या DSP साहब सुठी पंहिंजी कारकर्दगी चवण जे मुताबिक़ उनजे चवण मुताबिक़ सुठो ॾेखारनि था, ठीकु आहे। पहिरियों हिते ICT सिटी इंचार्ज जेको हुयो आसिफ़ चांडियो गाॾियूं मोटाए पियो, सभु कुझु करे पियो, पोइ अलाए हुनजी कहिड़ी कंप्रोमाइज़ी असांखे इहा ख़बर कोन्हे का, ठीकु आहे। हिनमहिल सिटी इंचार्ज केरु बि आहे असांखे का ख़बर कोन्हे का, पर असां चवंदा अहिड़े करप्ट जेके बि माण्हू आहिनि उन्हनि खां असांखे सख़्तु नफ़रत आहे। असां बाला ऑफिसरनि खां गुज़ारिश था कयूं असां वटि अहिड़ा के सुठा ऐं बाला ऑफिसर रखिया वञनि। अमन अमान जी सूरत हाल तव्हां पाण महसूसु करे सघो था छा आहे, केरु पाण हर को माण्हू पाण खे गैर महफ़ूज़ थो सम्झे। फुरथिया उन जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो इहो चवणु आहे त मूंखां 2 लख रुपया जॾहिं आउं लालू खां 2 लख रुपया खणी वापार जे वारनि तरफ़ अचां पियो त शहर ॿाहिरां 1 किलोमीटर मुंहिंजे मुफ़ासिले ते मूंखां 2 लख रुपया फुर थी ऐं उन फुर खां पोइ ऐं जॾहिं वारा थाणे ते इतलाह ॾिनो ऐं उन इतलाह खां पोइ पुलिस बि पहुती मूंखे मुसलसिल एतबार बि यकीन दहनी बि कराई वई त आउं तोखे 2 लख रुपया तव्हांखे वापसि कंदुमि। उहो पर हिनमहिल ताईं 15 ॾींहं गुज़रण जे बावजूदि 2 लख रुपया जेका उहा फुर थियल उहा न मूंखे रिकवर नथी मिली आहे। महिरबानी असगर तव्हां असांखे पंहिंजे जेका इलाइक़े जी सूरत हाल अमन अमान उन हवाले सां आगाह कयो वीडियो लिंक ते, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन वारा जे रिपोर्टर असां सॼी जेका सूरत हाल इलाइक़े जी अमन अमान जे हवाले सां उन खे जेको असांखे ब्रीफ कयो। रते दरे जी तरफ़ जिते असांजो जेको रिपोर्टर आहे गुलबहार शेख उहो बि असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे, उन सां ॻाल्हायूं था त रते दरे उनजे आस पास जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उन हवाले सां उनजो छा चवणु आहे। गुलबहार तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो, इहो ॿुधाइजो त रते दरे में अमन अमान जी छा सूरत हाल आहे। जी बदअमनीअ जे हवाले सां रतो दरो में वक़्फ़े वक़्फ़े सां ॾोह थींदा रहनि था। कुझु देरि माठार खां पोइ वरी जेको आहे सो इहे असांखे रिपोर्ट थिया आहिनि वाक़िया ॾोहनि जा, किथे मोबाइल जी फुर जो वाक़िया बि पेश अचनि था। उनखां अलावा मोटरसाइकिल जे चाबी चोरीअ जे हवाले सां जेके सो हिते तमामु घणियूं वारदातूं माज़ी करीब में थियूं। उनखां पोइ वरी कुझु देरि माठार थी वई, वरी हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो इहे चाबी चोर सरगर्म थी विया ऐं रते दरे जे मोटणपुर महले मां शाह लतीफ़ कॉलोनीअ मां पिणु मोटरसाइकिल जेका असां गुज़िरियल हफ़्ते चोरी थी वयूं हुयूं जेके हिन वक़्त ताईं उन्हनि खे न मिलियूं आहिनि। उनखां अलावा रते दरे में हिकु वॾी जेको नासूर आहे उहो मंशियात जो विकिरो जेको आहे सो तमामु घणो आम थी वियो आहे ऐं नौजवान नसुल ख़ासि तौर ते तबाहीअ कंदीअ ते पहुतल आहिनि। महिरबानी गुलबहार तव्हां असांखे अमन अमान जी जेका सूरत हाल रते दरे जे उन हवाले सां आगाह कयो। नज़ीन असां ॿिन्ही ज़िलनि जो कंबर शहदाद कोट जो ऐं लाड़काणे जो जाइज़ो वरितो आहे अमन अमान जो, त वाक़ई जेको आहे सो तमामु घणा इशूज़ आहिनि माण्हुनि सां दरपेश आहिनि। उते पुलिस जो जेको रोल हुअणु खपे। हाणे शहदाद कोट में जेका औरत फोत थी आहे, पुलिस उते छापो ऐं अख़्तियार चांडे जे घर उन में जेको आहे सो हिरास जी माई फोत थी वई, उते धरणो लॻो, पर उनखे पुलिस पंहिंजे अमल खे प्रोटेक्ट कयो ऐं हुननि माण्हुनि सां जेको इशू थियो उन्हनि
पब्लिक सां जेको इशू थियो उन्हनि खे जेको आहे कंहिं बि तरह सां रिलीफ न ॾिनो, उन्हनि खे इंसाफ़ न मिलियो। त हाणे इहे जेके शयूं आहिनि इन ते जेकॾहिं सिंध हुकूमत या जेको IG सिंध आहे उहो जेकॾहिं नोटिस नथो करे या उहो इन्हनि ते जेको आहे सो कंट्रोल नथो करे त हीअ जेके आहिनि सूरत हाल अञा वधीक हिननि असांजे इलाइक़नि में ख़राबु थी सघे थी। तंहिंजे करे ज़रूरी आहे त ॾोहारनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सो मौसर कार्रवायूं कयूं वञनि, पुलिस खे फ्री हैंड ॾिनो वञे ऐं SSPs खे जेको आहे सो छॾियो वञे त हू जेको आहे सो खुली करे कमु कनि त जीअं पब्लिक खे आम माण्हुनि खे रिलीफ मिले, पुलिस जो मोरल अप थिए ऐं जेके पुलिस जो जेको अवाम जो एतमाद आहे पुलिस जे मथां उहो जेको आहे सो बहाल थिए। जेकॾहिं इहो नथो थिए छाकाणि त पुलिस ऐं पब्लिक जेको आहे डायरेक्ट हिक ॿिए सां जेको आहे सो राब्ते में आहिनि, त जॾहिं उहे उते जॾहिं वैक्यूम थो थिए या उते जेके इशूज़ था थियनि पोइ जेको आहे सो हिकिड़ो ग़लति परसेप्शन वञे थो पुलिस जे हवाले सां त पुलिस जेके आहिनि शयूं डिलीवर नथी करे। सो असां ॿिन्ही ज़िलनि जी सूरत हाल आहे उनखां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं शयूं, हुनजो जाइज़ो वरितो। असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं, तेसिताईं इजाज़त ॾींदा, अलाह निगहबान।